नाज़रीन, पेशावर पुलिस लाइन्स जी मस्जिद में थियल आपघाती धमाके की जांच दौरान पुलिस के आपघाती बमबार जा जिस्मानी अज़वा ऐं हेलमेट मस्जिद के मलबे में मिलिया आहिनि, जिनके हेलमेट में फॉरेंसिक सबूतियूं वरतियूं वियूं आहिनि। ख़ुदकुश हमलो कंदड़ जा 2 पेरा भी मिलिया आहिनि। पुलिस इख्तियारनि जो चवणु आहे त हथ आयल साबितनि मां जांच में वधीक अहम अॻियां पेशावर पुलिस लाइन्स जी मस्जिद में थियल आपघाती धमाके की जांच दौरान वधीक अगभराई साम्हूं आई है। सीसीपीओ एजाज खान जो चवणु आहे त आपघाती बमबार मस्जिद में दाख़िल थियण खां अॻु हेलमेट ॿाहिरि छॾियो हो। हमलो कंदड़ जा जिस्मानी उज़वा ऐं हेलमेट मस्जिद जे मलबे मां मिलिया आहिनि। हेलमेट मां फॉरेंसिक साबितियूं वरतियूं वयूं आहिनि। पुलिस अख़्तियारनि मूजिब जांच टीम खे आपघाती हमलो कंदड़ दहशतगर्द जे इस्तेमाल में आयल बूट मिलिया आहिनि। ख़ुदकुश हमलो कंदड़ जा 2 पेर भी मिलिया, जिन सां जांच में वधीक अहम अगभराई थींदी। हमलो कंदड़ जे इस्तेमाल हेठि आयल हेलमेट खे भी पुलिस पंहिंजे तहवील में वठी छॾियो आहे। याद रहे त 3 जनवरी ते पेशावर पुलिस लाइन्स जी मस्जिद में थियल ख़ुदकुश धमाके में 100 जे लॻभॻ माण्हू शहीद ऐं 200 खां वधीक ज़ख़्मी थिया। आईजी ख़ैबर पख्तूनख्वा मौज़म जा अंसारी जो चवणु आहे त धमाके जी जांच जारी आहे ऐं हू हमलो कंदड़ जे नेटवर्क जे वेझो पहुची चुका आहिनि।